ज़ुबान जी ज़मानत ॾियो, कूड़ हण छॾे ॾियो। पंहिंजे ज़ुबान जी ज़मानत ॾियो, गिला ग़ीबत करणु छॾे ॾियो। जेके बि आमाल गुनाहनि वारा तव्हां पंहिंजे वात सां कयो था, इन वात वारे गुनाहनि सभिनी खे तव्हां छॾियो। फरमाई हिकिड़ो इहो, ऐं वमा बैन रिजलई, ऐं ॿियो जेको तव्हां इंसाननि जे रानुनि जे विच में आहे, फरमायो पंहिंजे ओघड़ जी ज़मानत ॾियो त अज़मन लहुल जन्नत, जेको बि इन्हनि ॿिनि शयुनि जो ज़ामिन थिए, मां मुहम्मद जन्नत जो ज़ामिन आहियां। असांखे पंहिंजे ज़ुबान ते कंट्रोल रखिणो आहे। ज़ुबान जेका आहे न, इहा ज़ुबान अल्लाह तबारक व तआला रखी अहिड़ी जाइ ते वात में। ॾंद ॾिसो 32 ॾंद आहिनि, कंहिंखे 28 थियनि था, कंहिंखे 30, कंहिंखे 32, एतिरा ॾंद हूंदा आहिनि। हे सभु अल्लाह ताला हिकिड़ा कात रखिया आहिनि, हे वात में कात रखिया आहिनि। इन्हनि कातनि जे विच में हीअ ज़ुबान नाज़ुक रखी आहे। जेकॾहिं ज़ुबान खे तकिड़ो हलाईंदो, इहे कात तव्हांजा कटे विझंदा। ओ मुस्लमानो, जीअं ज़ुबान खे तकिड़े हलाइण जे करे तव्हांजा पंहिंजा ॾंद ज़ुबान खे कटनि था, ज़ुबान जे ग़लति इस्तेमाल जे करे जहन्नम जो अज़ाब तव्हांखे कटे विझे। जेकॾहिं कंहिंजी ज़ुबान में तेज़ी आहे, अगरि कंहिंजी ज़ुबान में बद अख़लाक़ी आहे, अगरि कंहिंजी ज़ुबान में कूड़ आहे, अगरि कंहिंजी ज़ुबान ऐं वात हराम खाइण वारो आहे, इहो उन जे लाइ काफ़ी आहे जहन्नम में वञण जे लाइ। إن الله لا يغير ما بقوم حتى يغيروا ما